अजे पाण खे ईअं अंधेरे में छो रखी वेठी आहीं आशी? मूं वटि उंधाई के सिवा कुछ बचियो भी ना है। ये ना है आशी, ये ना है। हिकिड़ी रोशनी भी अंधेरे के खत्म करे सके थी। हाँ, एक भी रोशनी पे आए जिनजे पोयां मूंखे सिर्फ अंधेरो नजर अचे तो वहमो घुमान जी जिंदगी में बाहर निकली है आशी। कुछ भी ना है। तुझी मां जे वञण खां पोइ तुझे जीअण जो हाणे कोई रस्तो आहे। वो आया मां। पूरा बस तुझी आखिरी मंजिल है आशी। जिंदगी जो वॾियूं मुसाफ़िरूं करे हाणे मथक जी वई आहियां। उन्हीं मुसाफ़िरनि में उमेर, अम्मा जी अखियूं ऐं अम्मा मां घणो कुछ बर्बाद कयो आहे। हाणे अलाए छो मूंखे कंहिं बि मंज़िल ते यकीन नथो अचे। आशी, हादसा ऐं वाक़ियात इंसान जो एतमाद खत्म करे छॾींदा आहिनि। पर पोइ भी इंसान खे जिंदगी गुज़ारण जे लाइ अखियूं ॿूटरियूं। पंहिंजी मंज़िल तरफ़ हर रस्तो टुटल, हर इशारा कटियल तो नजर अचे। तू परेशान न थी। मूंखे लगे तो कुछ खाधो बना तुझे लाइ कुछ खाइण लाइ। दर से भी भला कैसी वींदो तही बेआखिर। दर से भी भला कैसी वींदो तही बेआखिर। अज या अलाए सुबाने रह जी वयल मुसाफिर। रह जी वयल मुसाफिर। मम्मी, मम्मी, जरा अपने कमरे में क्यों? अच्छा तो ठीक है, पोइ मां हाणे वञी थी ॻाल्हायां। ओके ओके। जरा गिड़न खपन मूंखे तो बिल्कुल भी टाइम नथो। आखिर छो? न मां, अहिड़ी का बि ॻाल्हि न आहे। तव्हां बीठा चयो वियो न। न मां वेहण कोन आई आहियां। मां तोखां हिकु ॻाल्हि पुछण आई आहियां। मूंखे इहो ॿुधाए त तुंहिंजी रोशनीअ जी एंगेजमेंट जी डेट कहिड़ी ऐं कॾहिं रखो? तुझे रोशनी जी एंगेजमेंट? हाँ बेटा, तुंहिंजी हाणे शादी थियण खां तुंहिंजी उमिरि हाणे काफ़ी वॾी थी वई आहे ऐं तुंहिंजी उमिरि जा जेके बि तुंहिंजा दोस्त यार आहिनि तूं पाण ॾिस उहे ॿिनि टिनि ॿारनि जा पीउ थी चुका आहिनि। हाँ मां, मुंहिंजी शादी ज़रूर थियण घुरिजे ऐं मां शादी भी ज़रूर कंदुसि, पर रोशनी सां न। छो तूं रोशनी सां शादी छो नथो करणु चाहीं? पुट, रोशनीअ खे मूं इन लाइ त घुरायो आहे त जीअं हू तुंहिंजो दिमाग़ सही करे। ऐं रोशनी इहो ई त चवे थी त तूं हुनखे पसंदि थो करीं। हाँ न मां, रोशनी ग़लति थी समझे। मूंखे कॾहिं बि रोशनी पसंदि न हुई ऐं न ई वरी मां हुन सां कॾहिं शादी कंदुसि। तूं छा पियो चईं? मां सही पियो चवां। मुंहिंजी ज़िंदगी में को ॿियो मुंहिंजो इंतज़ारु करे।
केरु आहे बीजो जेका तुंहिंजे दिमाग़ ते आशिया वांगुरु ज़रब करे रही आहे? अम्मा वो आशी त आहे, असां मिली विछड़ी वियासीं ऐं हाणे विछड़ी वरी मिलण था चाहिनि। आशी? हा, वो आशी आहे जंहिंजे लाइ मां सालनि जा साल तड़पियो आहियां। हुनजी जुदाई में मां जून जे झूलनि जीअं ज़िंदगी गुज़ारी आहे। मां ॾाढो बुरियो ऐं तपियो आहियां। हाणे अम्मा मां हुन सां मिली ॾाढो थियण थो चाहियां, सफ़ा बर्फ़ जीअं थो। ज़रा वो हिकु बेवा औरत आहे ऐं मां कॾहिं बि कंहिं बेवा औरत खे पंहिंजी नुंहुं बणाइण नथी चाहियां। ऐं हिन खां वधीक हिकु लफ़्ज़ बि न ॻाल्हाइजे, सम्झे? अम्मा अम्मी ये आशी केरु आहे? बेटा आशी ज़राब जी पहिरीं मोहबत आहे ऐं हाणे वो बेवा ॿ टे ॾींहं पहिरीं ख़बर पई आहे त संजी संधी मां मरी वई आहे। अम्मी आउं सोणी या आशी सोणी? हर अख जी पंहिंजी सुञाणप हूंदी आहे। मुंहिंजे लेखे त तूं सुहिणी आहे। आशी त तुंहिंजे पेरनि जो मुल्ह बि नथी लही सघे। पर अलाए छो ज़राब जे मन खे छा करे छॾियो अथसि। अलाए कहिड़े पंहिंजे प्यार जी सुठी प्यारी छॾी अथसि। अम्मी अञा बि वक़्तु नाहे वियो। अहिड़ो को रस्तो, अहिड़ो को गस ॾिस जंहिंसां मां ज़राब जो दग झले वियो। हा हिकु रस्तो आहे जंहिंसां तोखे मदद मिली सघे। अम्मी वो कहिड़ो रस्तो आहे? आख़िरी रस्तो तू मुझे कमरे में साथी दे। ज़राब मां तुझो इंतजार करे रही है। मुझे इंतजार करने छड़े दे रोशनी। मुझे इंतजार करण मां तो को फायदो। ज़राब हिते मां फ़क़त सिर्फ़ तुझे लाइ ई आई आहियां। ओके सॼी ख़बर आहे तूं हिते के साज़िश थे ताईं न हिकिड़ी ॻाल्हि तूं बि कन खोले ॿुधी त मां तुंहिंजी इहा साज़िश कॾहिं बि कामयाब थियण न ॾींदुसि। ज़राब इनमें का साजिश ना है। मां तोखे दिल से चाहियां थी। आई स्वेयर। पर मां तोखे नथो चाहियां। तूं भले रोशनी हुजी पर तूं मुंहिंजे लाइ गिणण लॻो सिज आहीं जंहिंखे माण्हू ॾिसंदा त आहिनि पर चश्मो पाए। ज़राब मां एतिरी वेल बि न आहियां जहिड़ो तूं मूंखे सम्झी रहियो आहीं। तूं भले चोॾीअ जो चंड हुजी पर मुंहिंजी दिलि तोखे क़बूल नथी करे।
पर जरा आओ तो बिना कुछ भी ना आया। आओ एक तशनगी आया, सहरा जी उन्या आया, मुखे तुझे प्यारे जी बूंदू भोजन की। हाँ वो खाली ककर आया जेको कंहिंजे इंतज़ार ऐं उसीड़े में वसी चुको आहे। पर जरा जो अच्छा ज़रा देर थी थे कुछ भी गाल कन खोले ॿुधी छॾ। मुंहिंजे दिमाग़ मां इहा सोच कढी छॾ। जरा बेटा छा तुंहिंजो इहो आख़िरी फ़ैसिलो आहे? जी अम्मा मां फ़ैसिलो करे छॾियो आहे त रोशनी जी मुंहिंजे दिलि में का बि गुंजाइश कोन्हे। पर ठीकु आहे, हिन घर में बि आशीअ जी का गुंजाइश न। दुनिया में खोड़ सारा इंसान आहिनि जेके फुटपाथ ते वेही पंहिंजी ज़िंदगी गुज़ारे सघनि। जरा तो भाई ठीकु आहे, तूं वञी फुटपाथ ते पंहिंजी ज़िंदगी गुज़ार ताकि तोखे फुटपाथ ऐं घर में फ़र्क़ु महसूस थिए त फुटपाथ छा थींदी आहे ऐं घर छा थींदो आहे। वञ हाणे जो हाणे वञ। आंटी तव्हां अचो अचो वियो। न मां हिते वेहण कोन आई आहियां, मूंखे तोसां कुछ ॻाल्हियूं करणियूं आहिनि। जी आंटी छा था चओ? आशी तूं वेंदे वेंदे वरी सराप जे दिल जे दरवाजे ते छो जी दस्तक ॾिनी आहे? ॿुधाए मूंखे। आंटी असीं माण्हू कखपन जहिड़ा आहियूं, कॾहिं कॾहिं वक़्त जा वाछुड़ा उबता घुमाए फिराए वरी पट ते अची हेकू कराईंदा आहिनि। ऐं पट ते किरियल उहो कख आहियां जंहिंखे वणे उहो लताट, जंहिंखे वणे उहो खणी पंहिंजे घर में झूपड़े में लॻाए सर्दी छांव ठाहे। असांखे तो जहिड़े कख जी ज़रूरत नाहे, असां वटि लख आहिनि लख, ऐं असां उन्हनि लखनि खे इन्हनि कखनि सां साड़ींदा आहियूं। आंटी मूंखे तव्हां मां इहा उमेद न हुई। मूंखे बि तो मां इहा उमेद कान्हे त तूं पंहिंजे मुड़ुस खे मारे मां खे अंधो करे ऐं उनजो सिर खणी तूं मुंहिंजे सराब जे पुठियां हथ धोई पइजी रहंदी आहे। आंटी प्लीज चुप। आंटी खटियनि बीरनि खे लूण न विझो। आशी सच न चवां त ॿियो छा चवां? मां तोखे ज़राब जी कुंवार बणाए हितां पंहिंजे घर वठी वेंदा ईअं न, पर यादि रखिजे मुंहिंजी हिकु ॻाल्हि, मां तो बेवा औरत खे पंहिंजे पुट जी कुंवार बणाए सवाल ई पैदा नथो थिए। बसि आंटी हाणे कोई चवण जे लाइ रहिजी त न वियो आहे। आशा खुदा जे वास्ते हीअ ॾिस, मां तोखे न तूं ही शहरी छॾे मुझे पुट सराब जो पीछो छॾे ॾे। मुझे अल्लाह जे नाले वरी ॿीहर मुझे पुट जे कॾहिं तूं शिकल बि न ॾिसते। मुझे सराब जो पीछो छॾे ॾे। जेकॾहिं तूं न मुझे सराब जो पीछो न छॾियो त पोइ हिकु मां जी बददुआ तोखे साड़े खाक करे छॾींदी।
तने मैडम आची जाइए आई ना आई आशी आज ऑफिस में ना आई गई नंबर भी बंद था अल्लाह से खैर करे ये खत इन्हीं लाइ छड़ी थी वञा त तूं मुंहिंजी ॻोल्हा में ज़रूरु ईंदी ज़रा ये खत अगर तू पढ़ी तो ज़रूर परेशान थी वेंदी पर छा कयां मां सदा मायरनि जो हुक्म मञिया आहियां पहिरां पंहिंजी मां जो हुक्म मञी तोसां विछड़ियमि ऐं अॼु तुंहिंजी मां जो हुक्म मञी तोखां दूर थी वञा ऐं हाणे मुंहिंजी मौतुनि जो कॾहिं बि इंतज़ारु न कजां तुंहिंजी आशी आशी किना हुई होती मंजिल सॻियो न माणे रहिजी वियल मुसाफ़िर काॾे वञे ही हाणे रहिजी वियल मुसाफ़िर रहिजी वियल मुसाफ़िर रहना ही छा कयो मूं सां मुक़दर पियो थो सोचे ही छा कयो मूं सां मुक़दर पियो थो सोचे अखड़ियुनि में आब आणे रहिजी वियल मुसाफ़िर रहिजी वियल
के सी वींदो तही बेआखिर तरसे भी भला के सी वींदो तही बेआखिर अज जा अलाए सुबाने रह जीवयल मुसाफिर रह जीवयल मुसाफिर मंजिल सग्यो न माणे रह जीवयल मुसाफिर मंजिल सग्यो न माणे रह जीवयल मुसाफिर काॾे वञे ही हाणे रह जीवयल मुसाफिर रह जीवयल मुसाफिर रहना ही छा कयो मूसा मुक़दर पियो थो सोचे ही छा कयो मूसा मुक़दर पियो थो सोचे अखड़िन में आब आणे रह जीवयल मुसाफिर रह जीवयल मुसाफिर तरसे भी भला कैसी वींदो तही बेआखिर तरसे भी भला कैसी वींदो तही बेआखिर अज जा अलाए सुबाने रह जीवयल मुसाफिर रह जी